डहरके में शहर बिरादरी पारां नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। जान मोहम्मद शहर, जीवन अलनो शहर ऐं ॿियनि चयो त संदन बिरादरी जे ख़ालिद शहर, अली बख्श, अरशद ऐं नूरदीन शहर पाणी जे वारे तां नौजवान गुलाम मुहिउद्दीन खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। हुननि चयो त क़त्ल जो केस रेती थाणे ते दाख़िल हुअण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। मुंहिंजो चाचो पाणी जे वारे ते वियो, उतां खणी करे अगवा करे खणी आयो, उते मारियो वञी। असां इहो मुतालबो आहे त कातिल गिरफ़्तार थियनि। IG सिंध खे, SB खे असांखे मुतालबो आहे त इहे कातिल उन जा गिरफ़्तार कया वञनि, सज़ा ॾिनी वञे। ख़ालिद आहे, अली बहिको आहे ऐं नूरू आहे ऐं मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। असां न त अरशद आहे, असां गिरफ़्तार कया वञनि त असां ग़रीब माण्हू, असां कोई नथो ॿुधे। असां न त पाण खे पाण ॿाहिरि ईंदासीं, SHO हटायो वञे, रेती SHO हटायो वञे। कातिल उन जा मुंहिंजे चाचे जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। शहर बिरादरी SSP घोटकीअ खे अपील कंदे चयो त नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।